पीरगोट में भी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर आमिर जुणेजो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल रोशनी, तालीमी इदारा बंद थियण खिलाफ़ मुसलसिल पीरगोट में एहतजाज थी रहियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त तालीमी इदारा बंद थियण खिलाफ़ पीरगोट, बबलो ऐं जेका कोटपुल वटि एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पिराल में रैली कढी धरणो हंयो वियो आहे। तालीमी इदारा बंद थियण खिलाफ़ कोटपुल वटि प्रोफेसर अब्दुल खालिक जतोई, मक़सूद अहमद जतोई, मक़सूद अहमद, यूसुफ दलवानी, बबलू जागरानी, फ़हीम सोलंकी ऐं जॾहिं त पिराल में सिविल सोसाइटी के अगवान पाण एहतजाजी मुज़ाहिरो करे निकिरी वई, जंहिंजी अगवानी सदाब गिलानी, सबगतुल्लाह ज़ाहिद शेख, सुफ़ान मेमुन, अब्दुर्रहमान मेमुन, सईद अहमद बलोच, जॾहिं त बबल में सिंध तरक़ी पसंद पार्टी के अगवान बाबर अली मस्तोई, अली अहमद मस्तोई देश अगवानी एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना आया आहिनि, रैलियूं कढी वियूं आहिनि। उन मौक़े ते अगवान जो इहो ई मुतालबो आहे त जेका असांजी जेका तालीम आहे, सिंध हुकूमत कोरोना जो जवाबु ॾियण आहे, असां सां तालीम तबाह करे रही आहे। अॻु ई असीं तालीम में पहुचे पियल आहियूं, वेतर कोरोना जो उज़ुर ॾियण आहे, असां तालीम खे तबाह कयो पियो वञे। उन्हनि इहो मुतालबो त जल्द खां जल्द जेके तालीमी इदारनि खोले मौसूम ॿार मुस्तक़बिल तबाह थियण खां बचण वञे। जी रोशनी, वॾी महिरबानी। नासिन पीरगोट खां आमिर जुणेजो असांखे तफ़सील ॾिना आहिनि। एहतजाज जे हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि।